अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम डिबेट संगत माया मुंहिंजो मेज़बान फयाज़ नाच ऐं गुफ्तगू कंदासूं मुल्क जे अहम सियासी मामलनि ते जेके डेवलपमेंट्स थियूं उन हवाले सां हिकिड़ी डेवलपमेंट जंहिंजे प्रोग्राम में काफ़ी भेरा पाण ॻाल्हायोसीं पिए उहा थी आहे ख़ैबर पख्तूनख्वा में, जिते परवेज़ खटक साहिबु जेको आहे पंहिंजी पार्टी जो ऐलान करे छॾियो आहे ऐं PTI पार्लियामेंटेरियंस जे नाले सां हुन नई पार्टी जो ऐलान कयो आहे। उन सां गॾोगॾु निगरान सेटअप जे हवाले सां अॼु जेको वज़ीर आज़म चयो आहे त वक़्त खां अॻु जेको आहे असेंबलियूं पंहिंजो मुदत खां पहिरियों उहो ख़तमु कंदा ताकी 3 महीना जेके आहिनि उहे मिली सघनि। इहा वज़ीर आज़म साहिब ऐलान कयो वियो आहे ऐं उनखां पोइ अलावा निगरान सेटअप जे हवाले सां बि पूरे मुल्क जे अंदरि मुख़्तलिफ़ सतहुनि ते सलाह मशवरनि जो सिलसिलो जेको आहे उहो तेज़ थी वियो आहे। इहे ॿई मौज़ू गुफ़्तगू जो बहस रहंदा। उन सां गॾोगॾु इन सां रिलेटेड जेका बि मंज़रनामे सां रिलेटेड जेके ॻाल्हियूं हूंदियूं उन्हनि ते डिबेट कंदासूं। मुल्क जा 2 सीनियर सहाफ़ी जनाब शाहीन कुरैशी साहब ऐं ज़ोहैब ज़रदारी साहब सां गॾु ऐं ॿिन्ही खे भलीकार चवंदे प्रोग्राम की शुरुआत क्यों था। कुरैशी साहब, बातचीत का सिलसिला आपसे शुरू करते हैं। परवेज़ खट्टक आखिरकार पार्टी बना दी उसने, हालांकि ऑप्शन एक ये था कि वो जहांगीर तरीन वाले ग्रुप में शामिल हो जाते, दूसरा ऑप्शन ये था कि उसके बारे में पीपल्स पार्टी ने भी उससे रब्ता किया था, और तीसरा जो खबरें चली कि शायद नून लीग से उसने रब्ता किया था लेकिन नून लीग ने उसको लिया नहीं। ये 3 डिफरेंट किस्म के जो थे वो सिनेरियोज या खबरें या ये चीज़ें थी, फिर आखिरकार उसने अपनी पार्टी बना दी। किस तरह आप इसको देखते हैं इस डेवलपमेंट को? नहीं, मैं ये समझता हूँ कि जो पंजाब बेस्ड जो इस्तेहकाम पार्टी का तजर्बा है उसका तासुर जो है या इम्पैक्ट है इतना ज़्यादा नहीं आया। वैसे भी पंजाब में PTI तंजीमी तौर पर नहीं थी, और जब हुकूमत 3.25 साल की रही उसमें उस्मान बुज़दार की वजह से जो है कोई काम नहीं हो सका था। लेकिन चूंकि वहाँ परवेज़ खट्टक जब वज़ीर आला थे उस वक़्त खुद उनके पास वाहिद हुकूमत जो है चेयरमैन PTI के पास वो थी, तो उधर ही उसको एक मॉडल सूबा बनाते थे जो कि नहीं था। लेकिन वो दावे करते थे कि तालीम ऐसी हो गई है, पुलिस आइडियल हो गई है, ये हो गया वो हो गया, बिलियन ट्री लग गया, फलाना हो गया, और फिर बाद में स्टे पे बैठ गए। लेकिन उसके बाद जो है परवेज़ खट्टक को साइड लाइन कर दिया गया और महमूद खान को ले आए। लेकिन आज वही महमूद खान जो हैं और परवेज़ खट्टक जो हैं वो PTI से बाहर निकल के PTI पैट्रियट बना चुके हैं। तो मैं ये समझता हूँ पार्लियामेंटेरियन बना चुके हैं। तो कहने का मकसद है कि वो इस्तेहकाम पार्टी से मुझे बज़ाहिर जो है ज़्यादा रिजल्ट ओरिएंटेड जो है नज़र आ रहे हैं, क्योंकि उन्होंने कोई हेस्ट के अंदर काम नहीं किया, और कोई ऐसा इस्तेहकाम पार्टी पहले भी बनी थी और उसमें IGI दौर के नवाज शरीफ वगैरह के जो इश्तहारात हैं उसमें भी नीचे इश्तहार जो अखबारात में छपते थे उसके नीचे भी इस्तेहकाम पार्टी होता था। लेकिन ये जो है ना अपनी पार्टी से अलहदा होकर और 57 आदमियों के तो नाम रिलीज कर दिए हैं जो 2 बार, जिनमें से आधे से ज़्यादा 2 बार मुंतखब हो चुके हैं। इसका मतलब है कि वो इलेक्शन लड़ना भी जानते हैं, जीतना भी जानते हैं। तो वो एक पार्टी जो है KP के अंदर कोई थोड़ी बहुत अपनी इम्पैक्ट ज़रूर सियासी तौर पे डालेगी इलेक्शन की सियासत के हवाले से। और मैं समझता हूँ कि उसकी वजह से पाकिस्तान में भी वफाकी पार्लिमानी सियासत का मंजर जो है वो चेंज हो चुका है कि सिंध के अंदर ऑलरेडी जो है नून लीग नहीं है, और वहाँ बराए नाम डॉक्टर मालिक वगैरह के ज़रिए मिलके कुछ बलूचिस्तान में करना चाहते हैं, और इधर अमीर मुकाम वगैरह से ज़्यादा तो अच्छी पोजीशन जो है मैं ये समझता हूँ कि परवेज़ खट्टक की है। और जो नज़रियाती तौर पे लीगर है या पीपल्स पार्टी का है और ANP है, उनकी तो सीटें जो होंगी वो नज़रियाती बुनियाद पे होंगी। लेकिन मैं समझता हूँ कि ओपन जो है कंपटीशन जो है बिलावल भुट्टो और जो है शहबाज शरीफ के दरमियान खुल के सामने आ गया है, क्योंकि 3 सूबों और प्लस जनूबी पंजाब और पंजाब की सीटों पर क्या मंजर बनेगा, कितनी सीटें आएंगी और कल का सियासी जो है शतरंज किस तरह खेली जाएगी, मैं ये समझता हूँ कि ये एक बड़ा मुझे तो इसमें भी लगता है कि आसिफ अली जरदारी शायद हों कि जो एक जो ये पार्लियामेंटेरियंस बनाई गई है PTI की, क्योंकि वो ऑलरेडी ये भी तो इम्कान है ना
कि ये तो खबर बाद लगवाई गई थी। मतलब पार्लियामेंटेरियंस भाई भाई पार्लियामेंटेरियन भाई भाई भी है, और उससे पहले भी वो जो हैं बीबी शहीद के दौर में जो है पीपल्स पार्टी में रह चुके थे, और उनका नजरियाती तौर पे बड़ा मुश्किल और है। उनके खानदान का कुछ हिस्सा भी पीपल्स पार्टी में है। जी 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 जी, और उनका बड़ा मुश्किल है नून लीग के। चलें ज़ोएब ज़रदारी साहब से लेते हैं। ज़ोएब ज़रदारी साहब इन डेवलपमेंट के तव्हां की था ॾिसो? फैज़ साहब, हिकिड़े ॻाल्हि त काफ़ी वक़्त में पाण जेको जॾहिं खां नओं मई खां पोइ जेका हिन वक़्त ताईं जी सूरत हाल ॾिसूं त पाण इहो ई बहस कंदा रहियासीं त केपी में का वॾी तब्दीली कोन पई अचे, के वॾा माण्हू छॾनि कोन पिया, पर अॼु हिकदमि ई तमामु वॾी तादाद में जेके इलेक्टेबल्स आहिनि उहे हिकिड़ो नओं ग्रुप ठाहे वेही रहिया आहिनि। मां ग्रुप ई चवां छाकाणि त PTI जो जेको हिकिड़ो धड़ो आहे उहो इस्तेकाम पार्टी जे नाले सां पंजाब में मौजूदु आहे, उन मां के माण्हू केपी मां एतिरा उन में न आहिनि। वरी हाणे हिननि पार्लियामेंटेरियंस जे नाले सां नओं ग्रुप ऐं नई हिकिड़ी पार्टी ठाहे छॾी आहे उहा जेका केपी खे ॾिसंदी, त हाणे ॾिसणो त छा इहे ॿई पार्टियूं मुल्की लेवल ते सॼे मुल्क में उमेदवार बीहारींदियूं, या इन्हनि वटि जेके बि माण्हू शामिलु थींदा इस्तेकाम पाकिस्तान पार्टी में रुगो पंजाब जा माण्हू शामिलु थींदा ऐं हिन PTI पार्लियामेंटेरियंस में केपी जा माण्हू शामिलु थींदा। ऐं वक़्त जी ॻाल्हि आहे, वक़्त जी सितम ज़रीफ़ी चऊं या नज़रिया ज़रूरत चऊं त जेके 5 साल में जेके परवेज़ खटक खे जेके ख़दशा हुया उहे महमूद ख़ान जे करे ई ऐं इमरान ख़ान सां रहिया, नाराज़गियूं बि रहियूं, पर अॼु उहे ॿई माण्हू पाण में खीर खंड थी विया आहिनि ऐं हिक ई पार्टी हुननि ठाहे वरिती आहे। त छा इहो बि हिकिड़ो सुवालु हूंदो त अॻिते बि इहे ॿई माण्हू जेके इन 5 सालनि में त गॾिजी न हलिया, हाणे हिकिड़ी पार्टी जे अंदरि वरी पंहिंजी हिकिड़े हुन में हली सघनि था या नथा हली सघनि। सवालु हाणे इहो आहे त इहे गॾु हलंदा कंहिंसां। त हीअ इन हवाले सां पीपल्स पार्टी जा बि राब्ता हुया, परवेज़ खटक सां, नून लीग जा बि हुया, जहांगीर तरीन ग्रुप जा बि हुया, पर उन में हिन इंडिपेंडेंट रही माना अलॻि पंहिंजी शनाख़्त कई। ऐं मुंहिंजे ख़्याल में इन करे परवेज़ खटक पंहिंजी हैसियत इमरान ख़ान खे ॾेखारणु थो चाहे त मुंहिंजी हीअ हैसियत आहे जो केपी में जेकॾहिं तो 2 दफ़ा हुकूमत कई आहे त उहा मुंहिंजे करे कई आहे। उनजे करे हिन पंहिंजो नओं धड़ो ठाहे, नई पार्टी ठाहे, ज़ाहिर उन प्रोसेस में वेंदो, रजिस्ट्रेशन थींदी, वरी निशान अलाट थींदुसि, उन तहत हे इमरान ख़ान खे ॾेखारणु चाहे थो। पर वरी बि ॾिसणो इहो आहे त केपी में 2 दफ़ा हुकूमत इमरान ख़ान उते कई आहे। हाणे इहो ॾिसिजे त इहो जेको वोट बैंक आहे इहो प्योर PTI जो वोट बैंक आहे या इहो इलेक्टेबल्स आहिनि उन्हनि जो वोट हुयो, उन्हनि खे बिरादरी ज़ाती बुनियादनि ते पंहिंजे जागीरदारी जी बुनियाद ते जेकॾहिं उन्हनि खे मिलंदा रहिया आहिनि, त इहो PTI पेट्रियाट खे हाणे इहो साबित करणो पवंदो त उनजो जेको वोट बैंक आहे उहो प्योर उन जे माण्हुनि जो वोट बैंक आहे, उहो PTI जो वोट बैंक न आहे। ऐं जेकॾहिं इहा तेज़ी सां इहो सिस्टम रहियो त मुंहिंजे ख़्याल में पाण इहो जेको केपी जे हवाले सां चई रहियासीं त इहो कोन टुटो आहे, हाणे वॾे पैमाने ते उन मां इहो टुटो आहे। हाणे हिननि इलेक्टेबल्स मां पाण खे ख़बर पवंदी त उन मां कहिड़ा माण्हू आहिनि जेके प्योरली पंहिंजो वोट बैंक रखंदा। उहे जेकॾहिं खटिया आया त पंहिंजे असर रसूख़ ते खटिया आया, PTI जो उन में वोट न हुयो। पर मुंहिंजे ख़्याल में ईअं कोन हूंदो, छाकाणि त जेका केपी आहे उहो हर 5 सालनि खां पोइ तब्दीली आणींदी रही। तव्हां ॾिठो त MMA खे ॾियण खां पोइ वोट वरी यकदमि हुननि ANP खे ॾिनो, जेके हिक ॿिए जे बिल्कुलु अलॻि आहिनि। वरी हुननि ॿियो भेरो ही PTI खे ॾिनो आहे। मां हिकिड़ो हिते तव्हांखे हिकिड़ो वाक़ियो ॿुधायां ऐं पोइ वरी मां पंहिंजी गुफ़्तगू भले अॻिते कयो। 2013 में इमरान ख़ान तव्हांखे यादि हूंदो त नेटो सप्लाई बंदि करण जे लाइ पिशावर में जो हयाताबाद जो इलाइक़ो आहे उते हुन वॾो जलसो कयो ऐं हुन में हुन ऐलान कयो त हाणे असां जेको आहे उहा नेटो सप्लाई न वञणु ॾींदासीं। उनखे कवर करण जे लाइ मां हुते मौजूदु हुयुसि। उते मां काफ़ी उते जेके PTI जा माण्हू हुया उहे बिल्कुलु हुनखे PTI जा झंडा पातल हुया, इमरान ख़ान जा फ़ोटू सफ़ाई PK वांगुरु हर तरफ़ ते खां लॻल हुया। मूं उन्हनि माण्हुनि खां पुछो त तव्हां हर दफ़े तव्हां ॿियनि पार्टियुनि खे वोट ॾींदा रहिया आहियो, इमरान ख़ान खे तव्हां वोट ॾिनो आहे, इमरान ख़ान जेकॾहिं तव्हांखे डिलीवर न कयो त पोइ हीअ 2013 जी ॻाल्हि थो कयां, इलेक्शन न थी हुई त हुननि इहो चयो त जेकॾहिं इमरान ख़ान असांखे डिलीवर न कयो त असां वोट कोन ॾींदासीं। हाणे हिन इलेक्शन में असल में ख़बर पवंदी त वाक़ई उहो साॻियो जेको केपी जो वोटर आहे उहो उन ई माइंड सेट जो आहे जेको 13 ऐं 18 में हुयो ऐं वरी उन खां पहिरीं 2008 में हुयो, या वरी हे उहो ई वोट आहे जेको इलेक्टेबल्स जो वोट आहे, PTI जो को हुते को एतिरो मामिलो कोन्हे। अच्छा, मां जेको इन ते पंहिंजी थोरो चाहां थो त इनपुट ॾियां। मेरे हिसाब से तो कुरैशी साहब ये जो है सिलसिला पार्टियों का, और जब हम पहले भी इस प्रोग्राम में गुफ्तगू कर चुके हैं कि एक पार्टियों बनाने की हमारे पास एक मशीन है और बफज़ल खुदा अभी तक वो मशीन जो है वो ऑपरेटिव है, और मेरा ख्याल ये है और वो काफ़ी एफिशिएंटली ऑपरेट कर रही है। तो इस मर्तबा जो है वो जो एक शक्ल दी गई थी 18 के अंदर और फिर उसका बड़ा प्रोपेगेंडा किया गया था,
और वो प्रोपेगेंडा उनके गले में पड़ा। तो अब वो जो चाहते हैं कि उनके जो अपना हल्का अहबाब के जो लोग हैं उसको कोई नेशनल लेवल का स्ट्रक्चर ना दें, उनको मकामी सतह का स्ट्रक्चर दें। एक एमक्यूएम का एक ग्रुप होगा, चौधरियों का ग्रुप होगा, इस्तेकाम का ग्रुप होगा, बाकी ग्रुप्स होंगे। मुझे तो ये लगता है, लेकिन मुझे इसके अलावा जो इस सारे नुक्ते में जो बात समझ में आ रही है, जो कुरैशी साहब ने बात की, बड़ी अहम बात की कि मुस्लिम लीग नून भी मुल्क की सतह की पार्टी नहीं है। वो सिंध से कोई सीट नहीं जीत सकती, वो बलोचिस्तान से कोई शायद सीट जीत सके, अलाई के तौर पर डॉक्टर मालिक वाले कोई एक सीट ले ले, लेकिन उनकी अपनी शायद मुस्लिम लीग नून की सीट शायद ही कोई हो। केपी में भी उनकी कोई बड़ी कोई खातिर खा पोजिशन नहीं है। तो मेरे हिसाब से ये एक अपॉर्चुनिटी है पाकिस्तान पीपल्स पार्टी के लिए, जो 1968 से लेकर पाकिस्तान के इस हिस्से की, क्योंकि 71 तक तो पाकिस्तान ईस्ट और वेस्ट दो विंग्स थी, तो उस वक्त तो पीपल्स पार्टी ईस्ट पाकिस्तान में तो इतनी इफेक्टिव नहीं थी, लेकिन इस हिस्से के अंदर उस वक्त से लेकर जो पॉपुलर जमात रही है सबसे बड़ी। और फिर जब भुट्टो साहब चले गए और बेनज़ीर साहबा के लिए ये नारा लगा कि चारों सूबों की जंजीर वो वफाक की अलामत समझी जाती थी, तो और पीपल्स पार्टी ने 2008 के इलेक्शन में भी अपनी कारकर्दगी और नंबर ऑफ वोट्स और नंबर ऑफ सीट्स जो थे वो जिस तरह उसके हर जगह से थे, कहीं से कम कहीं से ज़्यादा, तो वो एक नेशनल जमात का उसका अपना एक लुक था। लेकिन 18वीं तरमीम जब पीपल्स पार्टी पास करवाती है, पीपल्स पार्टी जब जमहूरियत की रास्ते जो है वो अपना उनको साफ करती है, उनसे कांटे चुनकर बाहर फेंकती है, तो उस वक्त जो है पीपल्स पार्टी के खिलाफ जो है वो एक बड़ा ऑपरेशन होता है। सलमान तासीर को शहीद किया जाता है, शहबाज भट्टी को शहीद किया जाता है, और 13 के इलेक्शन में बजोर गन जो है वो जिस तरह यूसुफ रजा गिलानी के बेटे को उठा के इलेक्शन के अंदर उसको बिठा के उसको बताया गया कि कोई इलेक्शन कैंपेन करने ना निकले, और फिर ये तासुर दिया गया कि पीपल्स पार्टी अब सिंध के देही इलाकों की पार्टी है, वो तासुर इस इलेक्शन में बिल्कुल ख़त्म होने जा रहा है, क्योंकि एक ही पार्टी होगी जो सिंध और से तो सीटें लेगी, लेकिन वो बलूचिस्तान से भी सीटें लेगी, पंजाब के अंदर भी सीटें लेगी और KPK से भी सीटें लेगी। तो मेरे ख्याल में ये जो आज डेवलपमेंट हुई है उससे मुझे ये लग रहा है कि ये दिस इज अपॉर्चुनिटी फॉर पीपल्स पार्टी, क्योंकि वही एक हकीकी पार्टी है जो एक प्रोसेस से बनी है, जो जिसने अयूब की आमरीत से टकरा लिया, जिसने ज़िया की आमरीत से टक्कर लिया, जिसने याह्या की आमरीत से टक्कर लिया, जिसने मुशर्रफ की आमरीत से टक्कर लिया। एक वाहिद पार्टी है जो सारी आमरीतों से लड़ती रही है। मेरे ख्याल में वक्फे के लिए कहा जा रहा है, वक्फे के बाद आके इस सिलसिले को आगे बढ़ाते हैं। नाज़रीन, वक्फा होता वक्फे का पोटी गो डिबेट करते हुए देना सुन सकते हैं। वेलकम बैक नाज़रीन, अचो प्रोग्राम जे सिलसिले के अॻिते वधायूं। गुफ्तगू हिन हिस्से में जो कि प्रोग्राम जी ॿियो मौज़ू आहे निगरान सेटअप जे हवाले सां सलाह मशवरनि जो सिलसिलो ऐं वज़ीर आज़म जो बयानु। हस्बी रिवायत वरी उहा साॻी ॻाल्हि असां पंहिंजे सीनियर साथी शाहीन कुरैशी साहब खां सम्झाइणु चाहींदासूं, पंहिंजे नाज़रीन के भी उन जे वाता समझाना चाहींदासूं। कुरैशी साहब, क्या समझते हैं कि वज़ीर आज़म ने तो ऐलान कर दिया कि हम वक्त से पहले जो है वो असेंबलियाँ तहलील कर लेंगे ताकि हमें 3 महीने मिल जाएं इलेक्शन के लिए, लेकिन जो निगरान सेटअप के हवाले से जो बताया जा रहा है तो उसमें लग रहा है कि इस मरतबा हमारी सिक्योरिटी इस्टेब्लिशमेंट की तरफ से भी कुछ नाम फ्लोट किए जा रहे हैं, कुछ जो है वो जो पीपल्स पार्टी और नून लीग के मशवरे होते हैं उनमें कुछ नाम फ्लोट किए जा रहे हैं। तो ये जो इस वक्त बिल्कुल वाज़ेह समझ में आ गया है कि शायद हमारी जो है वो जो हमारे सिक्योरिटी के इदारे हैं वो भी निगरान सेटअप में अपना इनपुट देना चाहते हैं, क्योंकि ख़ास तौर पर इस वक्त जो माली मामलात हैं उसमें जो वज़ीर आज़म साहब ने भी उस दिन एतराफ़ किया कि सऊदी अरब से और UAE से जो हमें मिला है अपना कुशन जो मिला है फिस्कल कुशन, उसमें हमारे सिपा सालार कहा था। फिर जब ये हमारे अपना ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव की बात की गई, एग्रीकल्चर सेक्टर की बात की गई, तो उस पर भी कहा गया था कि वज़ीर आज़म साहब ने वजाहत की कि ये जो है सिपा सालार का इनिशिएटिव था। और आज आपने देखा कि लाहौर हाई कोर्ट के अंदर जो है वो जो एक प्रोसेस था
ایک اراضی الاٹ کرنے کا، وہ اس پہ ایگریکلچر لینڈ الاٹ کرنے کا میاں والی اور دوسری ڈسٹرکٹ کے اندر، تو اس پہ نے خوشاب اور باقی جو ڈسٹرکٹس ہیں اس میں بھی یہ فیصلہ آ گیا ہے کہ اس پہ پاک فوج جو ہے وہ اس کو کافی زمین دی جا رہی ہے پنجاب کے 4-5 اضلاع میں، تاکہ وہ اس کو کارپوریٹ فارمنگ کی طرف لائے۔ تو اس وقت جو ہے ان کا انٹرسٹ ہے نگران سیٹ اپ میں کافی زیادہ، وہ بالکل اب خبریں باہر آ رہی ہیں۔ آپ کیا سمجھتے ہیں اس منظرنامے کو؟ دیکھیں، آپ سے میری بات چیت ہوئی تھی جب وہ گرین پاکستان کی بات ہو رہی تھی، تو اس دن میں نے جو ہے شہباز شریف صاحب کی جب تقریر سنی تو سیاسی بصیرت کے حوالے سے میں نے اس تقریر کو بالکل فارغ تقریر اور بڑی مایوس کن تقریر محسوس کیا تھا کہ بلا شبہ کہ پاکستان کے موجودہ آرمی چیف جو ہیں انہوں نے کوئی ایسی سیاسی ایمبیشن یا ایسی خواہش کا اظہار نہیں کیا۔ اس بیچارے نے سچ بتا دیا کہ یہ کام میں نے نہیں کیا، یہ استاد اس میں بیچارہ سچ بولے تو آپ ناراض ہو جاتے ہیں قریشی صاحب، یہ تو صحیح نہیں ہے۔ نہیں، انہوں نے یہ کہا کہ یہ ان کا ویژن ہے، تو میں یہ سمجھتا ہوں کہ پھر وہ اپنی پارٹی کو وڈرا کر لیں۔ دیکھیے، سیاسی جماعت جو ہوتی ہے نا، اس کا ویژن ہوتا ہے 24 کروڑ لوگ اور ذرائع پیداوار کو مد نظر رکھ کے ملک کی اکانومی کا ماڈل۔ تو جو پاکستان کی مسلح افواج کا جو ہے وہ اس ملک کی معیشت اور گلوبل سارے معاملات کو ویژن نہیں رکھ سکتی، چاہے وہاں بڑے بڑے اسکالر ہوں، بڑے بڑے وہاں پہ اسٹریٹجک گروپ ہوں، لیکن ویژن کا لفظ جب وہ استعمال کر رہے تھے کہ تمام ویژن ان کا ہے۔ اور دوسرے نمبر پہ آپ نے اور میں نے طے بھی کیا تھا کہ پچھلے 6 سال آپ ہمارے ملک کے اندر جو کچھ ہوا ہے، اکثر تجزیہ نگار اس کو کہتے تھے کہ یہ باجوہ ڈاکٹرائن کے تحت ہو رہا ہے۔ ساری دنیا کے تجزیہ نگار کہتے تھے کہ یہ باجوہ ڈاکٹرائن ہے، ایک ٹرم ایجاد ہوا باجوہ ڈاکٹرائن۔ تو ریئلٹیز تو بالکل ڈیفرنٹ ہے نا صاحب، ہم اور آپ اگر ایڈیالوجیکلی اور اس کے اندر بات کریں، تھیوریٹیکل بات کریں تو اور بات ہے، لیکن ریئلٹیز تو ہیں کہ باجوہ ڈاکٹرائن کے نام پہ بات چیت ہوئی، اور پھر آخر میں باجوہ صاحب جاتے جاتے سنا کے گئے کہ میں نے سعودی عرب سے بھی پیسے لیے، میں نے یو اے سے پیسے لیے، میں نے آئی ایم ایف سے پیسے لیے، میں نے ایف اے ٹی ایف ریزالو کرایا۔ اس نے تو اپنی کارکردگی بالکل جو ہے وہ اپنا پوائنٹ ٹو پوائنٹ آخری تقریر میں ہمیں سنا کے بعد میں گئے۔ وہ میں نے ان پیسوں کا یا کسی عام پاکستانی نے یا میرے دوست فیاض نائک نے اس پاکستانی کو 1-2 بلین دلوانے کا کیا کرنا ہے کہ جب جو ہے آپ وہاں پر سلیکٹڈ بٹھا کر، اور آج آپ کہہ رہے ہیں کہ ملک کی سلامتی پہ اس نے پہلی دفعہ حملہ کر دیا، جی ایچ کیو پہ حملہ کر دیا، اس کی ذمہ داری کون لے گا؟ باجوہ ڈاکٹرائن ہو یا کوئی بے نام ڈاکٹرائن ہو۔ سوال یہ ہوتا ہے کہ جب کوئی پالیسی کے تحت پولیٹیکل انگیجمنٹ اور اصولوں کی بنیاد پر قرضے لیں، ان کو واپس کریں یا کسی سے کاروباری ڈیلنگ کریں، تو وہ پولیٹیکل حکومت کو کرنی چاہیے نا۔ اب اگر آپ جو ہیں کوئی زمینیں مڈل ایسٹ کے کچھ ممالک کو دے دیں گے تو یہ معاملات جو ہیں وہ ایک نہیں، ہم چائنا کو بھی دے رہے ہیں، کیوں مڈل ایسٹ کیوں؟ ہم چائنا کو بھی دے رہے ہیں، چائنا کو بھی دیں، ہمارا دامن وسیع ہے۔ اگر دیں تو اس کی ذمہ داری پاکستان کے سیاستدانوں اور پارلیمنٹ پہ ہونی چاہیے، اور عوام کا چونکہ ایک ادارہ ہی منتخب ادارہ پارلیمنٹ ہے تو یہ اس کے گلے میں ڈلنا چاہیے تاکہ عوام کی جو ہے اس کے اندر پتہ چلے۔ لیکن یہ طریقہ کار غلط ہے، چاہے چائنا کو دے دیں، چاہے آپ جو ہیں سعودیہ کو دے دیں، چاہے یو اے ای کو دے دیں۔ عوام کے نمائندے بیٹھے تھے، چاروں صوبوں کے وزرائے اعلیٰ بیٹھے تھے، وزیر اعظم صاحب بیٹھے تھے۔ نہیں ہوتا، دیکھیے وزرائے اعلیٰ سے نہیں ہوتا، وہاں پر وفاقی زمینیں بھی ہیں، صوبائی زمینیں بھی ہیں، اور وہ وزیر اعلیٰ جو ہے پورے پاکستان کی وفاق کے یونٹ کا ویژن نہیں رکھتا، وہ اپنے صوبائی معاملات اور ریسورسز اور اپنے عوام کو۔ اچھا چلے آپ کی طرف آتے ہیں، زہیب زرداری صاحب سے پوچھا۔ زہیب زرداری صاحب کیے تھا ڈسو ہی جکا ڈیولپمنٹ تھی ہے وقت کھان گے چنو پر اج ایم کیو ایم جی پریس کانفرنس نظر میں گزری ہوندی ہو چن تھا تو ٹریوی جی پرانی آدم شماری تے اساں کرانی داسے اساں کے نئی آدم شماری تے تھے، کچھ ڈی کا وٹھی یہ خبر ہلن پیو تو شاید اساں وٹ جو ہے پیپلز پارٹی نون لیگ کے خدشو ہے تو نگران سیٹ اپ کو ٹیکنوکریٹ جو اچھی ہو تو پو شاید ان کے 3 مہینن کے بجائے یا 2 مہینن کے بجائے ان کے تھوڑو پرولانگ کयो वञे تاکہ یہ سجا معاملہ जेके आहिनि ये जेको ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव खां वठी उन्हनि जी अलॉटमेंट खां वठी ये सॼा मामला सिधा करे
पोइ नई हुकूमत आंदी वञे ताकी मामला अॻुवाट ई सेट थिया पिया हुजनि। थी बि सघे थो जेका तव्हां ॻाल्हि कयो था इहा हक़ीक़त बि हुजे, पर इन हद ताईं त पाण चई सघूं था त इस्टेब्लिशमेंट जे तरफ़ां के नाला तजवीज़ बि कया वञनि, पर ज़रूरी न आहे त उहे ई नाला जेके आहिनि से फाइनल थियनि ऐं उन मां हिकिड़ो माण्हू को थिए, छाकाणि त अल्टीमेटली डिसीशन जेको आहे उहो वज़ीर आज़म या अपोज़िशन लीडर खे वठिणो आहे ऐं उन्हनि में जेकर इतफ़ाक़ न थियो त पोइ इहो डिसीजन वरी इलेक्शन कमीशन खे वठिणो आहे। तंहिंजे करे इहो थी सघे थो त का रिकमेंडेशन हुतां हुजे, पर मुंहिंजे ख़्याल में हिन वक़्तु अहिड़ी पोज़ीशन कोन्हे जो पंहिंजो डिसीजन इम्पोज़ कराइनि असां वटि। ऐं रही ॻाल्हि त जेकॾहिं पाण जाइज़ो वठूं लास्ट टेन्योर जो हुकूमत जो ऐं उनखां पोइ जेका 2013 वारी में बि, त जीअं ई हुकूमत ख़तमु थी ऐं विदिन टाइम जेको आहे उहो नेक्स्ट इलेक्शन जी डेट जो अनाउंसमेंट थी वई हुई। ऐं हिन भेरे त इलेक्शन कमीशन पाण अॻु में ई सुप्रीम कोर्ट में चई चुकी आहे त उहो अक्टूबर खां अॻु में इलेक्शन नथा कराए सघनि, मतिलबु अक्टूबर ताईं हू रेडी आहिनि। तंहिंजे करे को अहिड़ो को मामिलो नज़र कोन थो अचे जो पाण चऊं त केयर टेकर सिस्टम खे जेको आहे प्रोलॉन्ग करे सघे। वॾो मसइलो पियो आहे न आदमशुमारी, न उहो त एमक्यूएम जो मसइलो आहे न, एमक्यूएम जो मुतालबो न न आइनी उन सूरत में, छाकाणि त हीअ जेका आदमशुमारी नई जेका हाणे थी आहे इहा कंहिं बि तस्लीम कोन कई आहे। ख़ुदि वफ़ाक़ हुकूमत उन ते सवाल उथारिया आहिनि, पंजाब उन ते सवाल उथारिया आहिनि, सिंध त बाक़ाइदा उनखे चई चुकिया त इहो असांखे मंज़ूर न आहे, त उन रद्द करे चुकिया। त हाणे इहा जेका हुकूमतूं ऐं जेके उनजा इदारा आहिनि उहे जॾहिं अॻु में ई हिनखे रद्द करे चुका आहिनि त उनजे हुजण जो त सवाल ई पैदा कोन थो थिए न। मतिलबु अहिड़ी बहरान वारी कैफ़ियत में 20 अरब रुपया असां ॿोड़िया थी आहे, उहो त एमक्यूएम खे राज़ी करण लाइ थियो सॼो कुझु। 20 अरब रुपया जेके आहिनि उहे एमक्यूएम खे राज़ी करण जे लाइ, छाकाणि जो मुतालबो सिर्फ़ु एमक्यूएम जो हुयो त नई आदमशुमारी कराई वञे, जॾहिं त 10 सालनि में थींदी आहे, 5 सालनि में थी रही न हाफ़िज़ नईम बि चए पियो उहो ठीकु आहे, पर मक़सदु आहे त ख़ुदि हुकूमत खे ख़बर हुई त असां ग़लति पिया करायूं ऐं उन शुरू में ई उन्हनि हिकिड़े इतादी खे राज़ी करण जे लाइ उन्हनि इहो कयो। पर हिन वक़्तु एमक्यूएम खां सवाइ अञा कंहिं बि इहो मुतालबो इन नमूने सां कोन कयो आहे त नई आदमशुमारी, पर एमक्यूएम हिन वक़्तु का एॾी पोज़ीशन में कोन्हे जो इहा पंहिंजो मुतालबो मंज़ूर कराए। ईअं त हुननि बि आख़िर ताईं वॾा मुतालबा कया बलदियाती इलेक्शन में, पर आख़िर में पाण भॼी जान छॾायूं। त थी सघे थो त हीअ एमक्यूएम अञा बि इन तरफ़ मथां सोचींदो हुजे, थी सघे थो त जनरल इलेक्शन में बि को बाइकाट न करे विझनि, अहिड़ो क़िस्म जो को बि मिस एडवेंचर करे सघनि था। पर ॻाल्हि इहा त मेजर जेके पार्टियूं हुकूमत में वेठियूं आहिनि, जंहिंमें पीपल्स पार्टी आहे, नून लीग आहे, मौलाना फज़लुर रहमान आहे, काफ लीग आहे, ॿियूं जेके रहमान बि चाहे थो त इलेक्शन देर सां थिए। न उहो त उहो आलियल ऐलान त हुन कोन चयो आहे। मुंहिंजे ख़्याल में इलेक्शन पीपल्स पार्टी केपी जी जेका गवर्नमेंट आहे निगरान, उन ते उनजो मुकमल कंट्रोल आहे। जेकॾहिं केपी जी गवर्नमेंट प्रोलॉन्ग करे थी त उनजो ला माला थी सघे थो, थी सघे थो इहे। पर ॻाल्हि इहा आहे त मेन जेको फ़ैसिलो थींदो उहो थींदो वज़ीर आज़म ऐं अपोज़िशन लीडर, त वीचारो ईअं आहे। असुलु मसइलो फ़ैसिलो जेको आहे सो ज़रदारी साहब ऐं शहबाज़ शरीफ़ कंदा। उहे जंहिं बि माण्हू ते हुननि जो जेको शयूं थींदियूं उहे उन माण्हू खे वज़ीर आज़म कयो वेंदो, ऐं केयर टेकर को वज़ीर आज़म वटि को एॾा वॾा अख़्तियार कोन हूंदा आहिनि। उहो जस्ट हिकिड़ो हलंदड़ गाॾी आहे, उनखे मिड़ई उन पार पहुचाइणो हूंदो आहे। हा, जेकॾहिं इन जे पोयां इहो आहे त विच में हिकिड़ी IMF जी किस्त अचणी आहे, उहा इन दौरान विच में शायदि सेप्टेंबर ताईं या अक्टूबर ताईं अची वञे, उन दौरान उनजो हिकिड़ो रोल हूंदो। पर मुंहिंजे ख़्याल में उहो जेकॾहिं को सुठो फाइनेंस मिनिस्टर हिननि उन में रखियो केयर टेकर गवर्नमेंट में, त मुंहिंजे ख़्याल में पोइ एॾो वॾो मामिलो कोन थींदो। बाक़ी घणे भाङे इलेक्शन जेका त थियण पई वञे, ॿिन्ही वॾियुनि पार्टियुनि जे विच में जे मफ़ाद में बि इहो आहे ऐं उन्हनि जे लाइ ज़रूरी बि इहो आहे। ऐं ख़ासि तौर ते हिन सिस्टम खे हलाइण जे लाइ ऐं डेमोक्रेसी खे हलाइण जे लाइ इहो ज़रूरी हूंदो त उही इलेक्शन जेके आहिनि से वक़्त ते थियनि। कुरैशी साहब, आप इसमें अगर कुछ इनपुट देना चाहें तो हमारे पास 1-2 मिनट है। मैं 1-2 मिनट में ये कहूँगा, देखिए कि जो हमने पहला मौजू कर रहे थे ना, उसमें निगरान निगरान सेटअप की भी बात थी। तो ये जो इस्टेब्लिशमेंट की तरफ से कहा जाता है कि भाई हफीज शेख का भी नाम आता है और इस तरह के भी कोई नाम आ रहे हैं कि भाई जो जिन्होंने IMF की डील कराई है तो वो देंगे। तो मेरा ख्याल है कि जो आसिफ जरदारी साहब ने शहबाज शरीफ से मुलाकात की है, उसके अंदर निगरानी के बारे में बात की गई और ये कहा गया है कि ये पॉलिटिकल होता है, पॉलिटिकल जो है अपॉइंटमेंट होनी चाहिए। और एक और बात ये करनी है कि जो ये टैक्सेशन और दीगर मामलात का अब शुरू होना है, ये अगला फर्स्ट रिव्यू, सेकंड रिव्यू जो अगली किस्त का IMF का शुरू हो रहा है, तो मैं ये समझता हूँ कि उसके अंदर अगर कोई आपने टेक्नोक्रेट लगा दिया तो आने वाली हुकूमत के लिए बहुत दुश्वारियां होंगी। इसीलिए आसिफ जरदारी साहब ने इनसे बात की है। बड़ी मेहरबानी शाहीन कुरैशी साहब आपकी, ज़ोएब जरदारी साहब तव्हांजी वॾी मेहरबानी। नाज़रीन, इन सां गॾु प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो। पंहिंजो मेज़बान फयाज़ नाइक असांजी ॿिनी पैनल्स खे इजाज़त सुधाईंदा।